ए मुंहिंजी जानल, तूं को बि उल्को म कर, तोखे सरबस्तो सामान जुड़ी वेंदो। ए राणा, ए जी डी जो तो चयो नी उन डी तो कीन आए। ए आऊं सॼो डी तो उब बीठी हुयसि। हाओ तूं सची है मुंहिंजी मोमल। उन डी आ चाकू की न हो, इन करे आ की न पुजी सघियुसि। ए मिंजा राणा, तू ठीक की न हुए की? हाओ आ चाकू की न हुयम, न त कॾो को सामान गिनी अचां हा। ए सामान वञी धूड़ पाए राणा, तू रुगो चङो भलो हुज। ए सामान पियो ईंदो ईंदो आओ। न न हाणे आ ए चाकू चङो भलो आया, तो कंहिं बि क़िस्म जो उल्को म कर। ए मिंजा राणा, ए तो के खाऊं खाऊं ए सिल थी हुई की? ए तो कुजाड़ो दीजी, ए सिल थे पंहिंजे दुश्मन के। ए तुंहिंजे लिंगे मंजा लगे तो ए तू सफ़ाई सुकी सुकी अची भेड़ो थियो आई। ए ई त ॾिस, ए सफ़ा लुकड़ थी वियो आई। हाओ थोड़ो तप आयो, पर हाणे आ चाक चङो भलो आया। ए मिंजा रब, ए तुंहिंजा वॾा शुक्राना शुक्राना। ए मुंहिंजे राणे जी बीमारी मां जानी छुटी। ए तुझे दुआएं सां मूंखे की न थींदो। बस मुंहिंजी जानल एक ही गणती है। ए वो वरी केड़ी मुंहिंजा राणा, मूंखे ॿुधाए नी तुंहिंजी गणती माना मुंहिंजी गणती। पंहिंजो विहांव अलाए कॾहिं थींदो, बस इहा बेकरारी इंतजार है। ए तुंहिंजी उकंड बि सिगी खत्म थी वेंदी। ए तू रुगो सामान ते गिनी अच न। ए हुकुम तुंहिंजो मुंहिंजे अखे ते, बस हयार ई वञा थो ऐं सामान गिनी थो अचां। ए मूंखे इंतजार हूंदो सामान जो। आओ वञा। वञ। हाय मुंहिंजी जान। हाय मिंजा राणा, वञ वञ। वञा पियो। ए वञ राणा। मूं अञा कीन आयो आहे, मूं खे अलाए कुजाड़ो थियो आहे। ईंदो त ज़रूर, ए त मूंखे बि पक आहे। अंगण बुहारिया जानल तुझ वाटू निहारिया, यार सजड़ा है अंगण बुहारिया। मूं अची त पियो, पर हथ मंझ ते कीने, अॼु बि हीअं हथ ख़ाली। मुंहिंजी जानल राणी कीअं पई भाई? ए भाया त खासो थी। ए पर तू तो अॼु बि हथे खाली कुछ की न खणी आयो। ए तुंहिंजो सामान तां गुलू जे हथे मोकिलियो हो, तोखे जुड़ियो की न कर। ए मूं त गुलू के अखे की न ॾिठो आ। ए मुंहिंजी जानल मौसी चर्चा म कर। ए मुंहिंजा राणा, ए ॻाल्हि सच्ची थी कयां। ए गुल्लू मूं अखे की न ॾिठो आ, ना ही सामान आयो आ। सच्ची पई चोई? ए तोजो कसम, ए आऊं सच्ची थी चवां। तो केॾां कई सामान? ए मुख ख़बर की ने। ठीक है, हाँ हयार जो हयार वञी थो ॾिसां, हिन भागे सामान काॾे कयो? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।